Shoyna durud pahna mein sust thi aaya ba sare awaaz se durud pahna Allahumma salli ala sayyidina Alhamdulillah rabbil alamin wal aqibatu lil muttaqin wassalatu wassalamu ala sayyidil mursalin وعلى آله الطيبين الطاهرين وصحبه الحاديين المهديين أشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له وأشهد أن محمدا عبده ورسوله أما بعد فأعوذ بالله من الشيطان اللعين الرجيم بسم الله الرحمن الرحيم ومن يطع الله والرسول فأولئك مع الذين أنعم الله عليهم من النبيين والصديقين والشهداء والصالحين وحسن أولئك رفيقا صدق الله مولانا العلي العظيم وصدق رسوله النبي الكريم الأمين प्यारा दोस्तों बुजुर्गों भाइरों अजीज़ों वक्त घणो गुज़री चुको आहे अवां घणी देर इंतज़ार कयो आहे जस हुजे अवां खे अल्लाह जूं लखें रहमतूं हुजनि अवां मथां जो अवां हेतिरी देर इंतज़ार बि कयो आहे उम्मीद आ त अॼोकी महफ़िल खे अल्लाह असांजे लाइ बाइसे निजात बणाईंदो अल्लाह कंदो त अॼोकी महफ़िल असांजी तक़दीर खे मटाइण वारी बणबी अकरे वारा मोहब्बत वारा आहिनि सुभान अल्लाह तव्हांजी घणी देर मां मूंखे लॻो त अमी मोहब्बत वारा आहिनि अकरे जे मथां मुंहिंजे मुर्शिदनि जा फेरड़ा हूंदा तव्हांजी मोहब्बत मूंखे बि मोरे खां छिके खणी आंदो सो हाणे मोहब्बत सां वेहो ऐं मोहब्बत सां ॿुधो दिलि दिमाग़ हाज़िर कयो त आउं कुझु ॻाल्हायां तव्हां बि ॿुधो जो ॿुधो अल्लाह कुझु कंदव सुजाॻ आयो तकरीर उते कजे जिथे ॿुधण वारा हुजनि मां ठहियल न आऊं बि तकरीर कोन कंदुसि कुझु ॻाल्हायो त आऊं बि सम्झां त जवाननि वटि आयो अल्लाह कुझु कंदो प्यारा भाइरो सूरत निसा आयत नंबर 69 मूं अवां जे आॾो तिलावत कई इन सॻोरी आयत जे अंदर रब करीम इरशाद फरमायो वमन युतिल्लाह वररसूल जेके माण्हू इताअत कनि था फर्मा बरदारी कनि था अल्लाह जी कंहिंजी ॻाल्हायो ताबेदारी कनि था कंहिंजी अल्लाह जी वररसूल ऐं उन जे रसूल जी फउलाइक इहे ई माण्हू आहिनि मअल्लज़ीन इहे ई इंसान आहिनि अनअमल्लाहु अल्लाह जे इनामनि वारा माण्हू इहे ई आहिनि जेके ताबेदारी कनि था अल्लाह जी न सम्झो तव्हां तॾहिं त मूं तव्हांखे चयो त सुजाॻ थी वियो ताबेदारी कनि था जेके अल्लाह जी ऐं उन जे रसूल जी अल्लाह तो फरमाए फउलाइक मअल्लज़ीन अनअमल्लाहु अलैहिम इहे ई इनाम याफ्ता बाना आहिनि इहे ई अल्लाह जी रहमत वारा बाना आहिनि इन्हनि जे मथां रब जी रहमत आहे केर जेके मदीने वारे साईं ऐं अल्लाह जी फर्मा बरदारी इख्तियार कनि सुभान अल्लाह रब तो फरमाए मिनन नबिय्यीन वसिद्दीकीन वशुहदाए वसालिहीन उहे कहिड़ा माण्हू आहिनि जंहिंजे मथां अल्लाह राज़ी आहे उहे
हिकड़ा नबी आहिनि, ॿिया सिद्दीक़ आहिनि, टिया शहीद आहिनि ऐं चौथा नेक सालिह बाना। सुभान अल्लाह व हसुन उलाइक रफ़ीका। ये माण्हू जेके अल्लाह ऐं उन जे रसूल जी फरमाबरदारी कनि था न, इन्हनि सां नबीअनि सां, सिद्दीक़नि सां, शहीदनि सां ऐं चङनि सालिह बाननि सां गॾिजी इन जो महशर थींदो। क़यामत में इन्हनि सां गॾु उथारिया वेंदा, जन्नत में इन्हनि सां गॾु दाख़िल कया वेंदा। व हसुन उलाइक रफ़ीका। केॾा न भला यार आहिनि इहे, केॾा न सुठा दोस्त आहिनि इहे जेके शहीद आहिनि, जेके नबी आहिनि, जेके सिद्दीक़ आहिनि, जेके सालिह आहिनि। केॾा न भला दोस्त आहिनि। सम्झो या न सम्झो? पुट, ही महीनो मुबारक हले पियो पीरनि जे पीर मुर्शिद सोने दस्तगीर जो। मञो था कोन था? दस्तगीर खे मञो था, अलाह ख़ुशि कंदो। ये महीनो मुझे मुर्शिदन जे मुर्शिद पीरन जे पीर दस्तगीर जो महीनो। ऐं असांखे अॼु ज़िक्र बि करणो आहे अल्लाह जे वलीअनि जो। अभी अल्लाह जे वलीअनि सां मोहब्बत रखो था, आऊं बि अल्लाह जे वलीअनि सां मोहब्बत रखां थो। पोइ अचो त गॾिजी वलीअनि जो शान ॿुधूं ऐं ॿुधायूं। रब्बे करीम फरमायो त इहे जेके माण्हू ताबेदारी कनि था अल्लाह जी, ऐं जेको माण्हू अल्लाह ऐं उन जे रसूल जी फरमाबरदारी करे थो, उन्हनि माण्हुनि सां गॾु हूंदो इहो माण्हू जेको फरमाबरदार आहे अल्लाह जो ऐं उन जे रसूल जो। इहो माण्हू क़यामत में उन्हनि सां गॾु हूंदो जेके नबी हूंदा, जेके शहीद हूंदा, जेके सिद्दीक़ हूंदा, जेके सालिह हूंदा। क़यामत में इन्हनि सां गॾु उथारियो वेंदो। पर इहो रुतबो इनखे तॾहिं मिलंदो जॾहिं मदीने वारे साईं सां दिलि लाइ। ॻाल्हि सम्झण जी आहे। अल्लाह तो फरमाए त मुंहिंजी ताबेदारी कयो। कंहिंजी ताबेदारी कयो? अल्लाह त असां ॾिठो बि कोन्हे, अल्लाह असां ॾिठो कोन्हे न। अल्लाह जी ज़ात जे साम्हूं असां आहियूं कॾहिं पंहिंजी हिननि अखियुनि सां त रब ॾिठो त कोन्हे। रब त हर जाइ हाज़िर नाज़िर आहे, पर असां रब खे पंहिंजे अखियुनि सां ॾिठो न आहे, ज़ाहिरी दीदुनि सां रब न आहे ॾिठो। रब खे ॾिसण खां बग़ैर असीं कीअं फरमाबरदारी कंदासीं? जंहिं शइ खे असां ॾिठो कोन्हे उन जी अणॾिठे असां कीअं इताअत कंदासीं? रब इन शइ जो जवाबु ॾिनो, जेकॾहिं मूं रब ताईं अवां पहुची नथा सघो न, पोइ हीअं कयो जो मुंहिंजे नबीअ जे दर ते हलिया वञो। सुभान अल्लाह। जे मूंखे न ॾिठो अथव, मुंहिंजो दीदार न कयो अथव, मूं मालिक ताईं तव्हां नाहियो रसिया, रब जो फरमाए हीअं कयो जो हलो मदीने, हलो मदीने, मदीनो अखड़न जो ठार आहे। उते आ रहमत, उते आ बरकत, उते दियुन जो करार आहे। सुभान अल्लाह। जे रब ताईं रसण चाहियो था, जे रब ताईं पहुचण चाहियो था, जे रब सां मुलाक़ात करण चाहियो था, त रब थो फरमाए मूं रब ताईं पहुचण अव्हां जे वस जी ॻाल्हि न आहे, मूं रब सां मिलण अव्हां जे वस जी ॻाल्हि न आहे। बिना कंहिं रस्ते जे को बि माण्हू मंज़िल ते पहुची न आहे सघंदो। मूं रब जे तां रसण ताईं, मूं रब जे मिलण जे लाइ अव्हां खे गस जी ज़रूरत आहे, हलण जी ज़रूरत आहे, उन राह जी ज़रूरत आहे। उहा राह, उहो गस अथव मुंहिंजो नबी मिठो मोहम्मद मुस्तफ़ा। सुभान अल्लाह। जेको मदीने वारे साईं वटि रसी वियो, जेको लजपाल नबीअ ताईं पहुची वियो, रब थो फरमाए इहो ॼण त मूं अल्लाह जे हुज़ूर पहुची वियो। तो सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या जेको माण्हू मदीने वारे
वारे साईं ताईं पहुचंदो वो रब तो फरमाए त जेको मदीने वारे ताजदार ताईं पहुचंदो मदीने वारो बां खां वठी मूं रब जे हुजूर रसाए छॾी जो कायनात में आदम खां वठी आखिरी इंसान ताईं के शख्स मूं अल्लाह जो दीदार नाहे कयो मुंहिंजो दीदार जेकॾहिं के कयो आ वो मदीने वारो मिठो मन ठार पुट हज़रत आदम खां पुछो वियो त साईं जे रब जे लाइ तूं चमी थो जे मालिक सां मिलाइण जी ॻाल्हि करी थो भला इहो रब तो ॾिठो समझो कोन था छो चुप कयो ॻाल्हायो त ईअं वेठा आहियो न मूंखे मज़ो नथो अचे यार आऊं बि ज़ोरी ॻाल्हाई ॿुधां ओ ॿार हूंदा न नंढा दवा कोन पीअंदा न मां कसे बि दवा पीआरी ॾी अवां सां कार बि मूंखे अहिड़ी करणी आहे चओ सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह हजरत सैयदना आदम का पुछो वियो हजरत नूह का हजरत मूसा का हजरत ईसा का नबियन का पुछो वियो त भला तव्हां रब सां मिलाइण जी ॻाल्हि कयो था उन रब जो दीदार कयो आहे सभिनी नबियन जो असां नाहे ॾिठो पर असां उनखे ॾिठो आहे जंहिं रब खे ॾिठो सुभान अल्लाह कुरान मजीद में रब करीम वाइदो वरतो हो ए आदम ए नूह ए शीस ए शोएब ए इदरीस नबियन का रब वाइदो वरतो जेकरे अव्हां मंझ मुंहिंजो नबी अची वञे त पंहिंजूं नबूअतूं छॾे मुंहिंजे नबीअ जी गुलामी इख्तियार कजो उन महल मदीने वारे साईं खे ॾिठो हुयो जेॾी महिल हज़रत आदम दुनिया ते आयो हो त उन वसीलो वठी मुस्तफ़ा सोणे जो अर्ज़ पे कया मौला मुस्तफ़ा जे सदके मुहम्मद मिठे जे सदके मुंहिंजी सहव माफ़ फरमा आदम बि दुआऊं पे घुरियूं नूह बि दुआऊं पे घुरियूं इब्राहिम बि दुआऊं पे कयूं हज़रत इस्माईल बि अर्ज़ पे कया मूसा कलीमुल्लाह अर्ज़ पे इल्तिजाऊं कयूं हज़रत सैयदना ईसा रूहुल्लाह बिशारतूं पे ॾिनियूं पर सभिनी नबियन तॾहिं इहे ॻाल्हियूं पे कयूं जॾहिं इन्हनि महबूब ॾिठो पे सुभान अल्लाह अन ॾिठी शइ जो त केर बि ज़िक्र नाहे कंदो न सिदरतुल मुंतहा ते नबियन दीदार कयो मस्जिद अक्सा में महबूबन करीमन जो दीदार कयो रूहन मदीने वारे साईं खे जेॾी महिल ॾिठो उन महल समझी विया त हे नबीयो आम नबीयो नाहे हे नबीयो नबीयन जो सरदार रब करीम तो फरमाए मुंहिंजो नबी जेॾी महिल मूं वटि आयो इज़ यग़शा सिदरत मां यग़शा मूं मलाइकनि सां सिदरा खे भरे छॾियो हुयो पोइ उन महिल सिदरा खां महबूब जेॾी महिल मथे आयो हो पोइ फाकुरनि में आंदो हुयो मांसि सुम्मा दना फतदल्ला एतिरो त रब जे क़रीब थियो हुयो जीअं ॿ यार मिली वेंदा आहिनि इन खां वधीक मुस्तफ़ा रब जे क़रीब थी चुको हाणे जेॾी महिल वापसि महबूब मोटी आया रब थो फरमाए इन नबीअ जी जेको फर्मा बरदारी कंदो अकरे वारो रब थो फरमाए जेको इन नबीअ जी फर्मा बरदारी कंदो मां रब ऐलान थो कयां मुस्तफ़ा जे सदके नबियन सां शहीदन सां सिद्दीकन सां सालेहन सां गॾु जमायत सां गॾु जन्नत मोकिलींदुसि नबियन जी ख़बर आहे सिद्दीकन जी बि ख़बर आहे शहीदन जी बि अव्हांखे ख़बर आहे अॼु जेको मुंहिंजो मौज़ू आहे उहो आहे सालेहन जी संगत सुभान अल्लाह हाणे ॻाल्हि उहा थो कयां जेके सालेह आहिनि जेके शान वारा आहिनि जिन मदीने वारे साईं सां दिलि लाती
जिन जी सुबह जिन जी शाम मदीने वाले साईं जी इताअत कंदे गुजरी रब तो फरमाए त ए जेके फर्मा बरदार हन ये मो अल्लाह जा सालिह बना थव सुभान अल्लाह महबूब जी यारी जे करे महबूब मोहम्मद अमीर जी निस्बत जे करे उन्हें जी फर्मा बरदारी जे करे ये मुखे एडा वणन था जो मां रब इन्हन के दुनिया जो तमंगर बादशाह तो बणाया ये माना जे के मुस्तफा जा फर्मा बरदार हन दुनिया जा बादशाह आखिरत जा बादशाह कयामत में उठंदा तदे भी बादशाह हुंदा मुरब के एडा वणन था जो मां अल्लाह अर्शन ते इन जा जिक्र वेही कंदो जमीन वारन के चवंदो त ओ जमीन वारो अवां भी इनन जो जिक्र कयो जेके मु अल्लाह के याद कन था ओ ज़ाहिर में केर याद करे न करे जे मल मानू नमाज जे ला हथ खणंदो चवंदो अल्लाहु अकबर हथ बदी बीहंदो अदब में रब फरमाइनो हाने अदब में वेही गोडा भनी चो अस्सलामु अलैना व अला इबादिल्लाह हिस्सालिही सुभान अल्लाह मुझे सालिहन ते सलाम कर मुझे नेकन जे मथा सलाम कर तू चवी तो वलियन वट छाहे वली छा कन था वली छा दीदा रब तो फरमाए मुखे ॾाढा वणन था नमाज़ुन जा गोडा भंजराए अदब में वेहारे चवराईंदो आना हाणे मुझे यारन ते सलाम त करियो अदब सां गोडा भनी अदब सां गोडन ते हथड़ा रखे चवंदा आहिनि अस्सलामु अलैना व अला इबादिल्लाह इस्सालिही सुभान अल्लाह नमाज छाए अल्लाह जो फर्ज नमाज में गैरुल्लाह जो ख्याल अचण दुरुस्त न है पर रब तो फरमाए गैरुल्लाह जेके धारिया आहिनि उन्हनि जी ॻाल्हि अचे नमाज सही ना है पर जे गैरुल्लाह जो जिक्र अची वियो त तांजी नमाज भजी पवंदी नमाज में बीठा हो ता हेडे होडे ॾिसो या को दोस्त वडेरो अमीर अची वञे चओ साईं अस्सलाम वालेकुम बीठा नमाज में नमाज भजी पवंदी न आए गलत हो जा नमाज में बेबुआ भली अमीर अचे भली वजीर अचे भली तवंगर अचे भली बादशाह अचे मानू रब करीम जी बारगाह में बिठो बादशाह जे बादशाह में अकमुल हाकिमीन जी बारगाह में बिठो हुक्म भली केडो वडो तवंगर शाहूकार भली छो ना अचे मूं रब जे हुजूर बिठो ही अदब सां बीहो हेडा होडा निहार पंहिंजी सजदे वारी जाइ ते नजर रख अदब सां वेह पर रब थो फरमाए मूं रब जो त जिक्र करी थो मूंसां गॾु मुंहिंजे यारन जो बि जिक्र कर त नमाज़ पूरी कयां सुभान अल्लाह हिकिड़े वहाबी जी मूं तकरीर ॿुधी चए पियो त नमाज़ में अस्तगफिरुल्लाह माज़अल्लाह जेकॾहिं गैरुल्लाह जो ख्याल अचे कुत्ते बिल्ले जो ख्याल अचे त तव्हांजी नमाज़ न भजंदी पर मदीने वारे साईं जो ज़िक्र अचे तव्हांजी नमाज़ भजी पवंदी मुझो पिटिया इहो तुंहिंजो अक़ीदो आहे असां सुन्नियुनि जो अक़ीदो आहे त नमाज़ में मदीने वारो ढोलण त वॾी शइ आहे जेकॾहिं इन नमाज़ में सुहिणो दस्तगीर यादि न कयई जे इन नमाज़ में महबूब इलाहीअ खे यादि न कई जे इन नमाज़ में अल्लाह जे वलियन खे यादि न कयई त तुंहिंजी नमाज़ बि पूरी कोन थींदी तुंहिंजी नमाज़ तॾहिं मुकमल थींदी जेॾी महिल चवंदे अस्सलामु अलैना व अला इबादिल्लाहि सालिहीन असां ते ऐं साले असदोरन ते सलाम हुजे समझो या न समझो रब तो फरमाए त ये साले एडा भला थव एडा त प्यारा इंसान हन जो नबीयन बे दुआऊं घुरियूं त मौला मुखे साले सदोरो बणाए
सुभान अल्लाह। हजरत सैयदना यूसुफ अलैहिस्सलाम दुआ पे घुरी, रब्बे हबली हुक्मन व अलहिकनी बिस्सालिहीन। मुझा करीम रब मुखे हुक्म अता कर ऐं मुखे सालिहन सां मिलाए, सदोरन सां मिलाए, नेकन सां मिलाए। ओ मुझा मौला नबी त आहियां, मुखे सालिहन सां मिलाए, सज्जन जी संगत अता फरमाए। रब दो फरमाए वकूनू मअस्सादिकीन। ओ इंसानो वञो मुझे सज्जन जी संगत में वेहो, मुझे सालिहन जी संगत में वेहो, मुझे प्यारन जी संगत में वेहो। बुधो इन्हनि जी संगत में वेहंदो, इन्हनि ते जेके कर्म आहिनि उहे अव्हां जे मथां बि कंदुसि। रब दो फरमाए बुधो ओ इंसानो, वलकद कतबना फिल ज़बूरी मिन बअदि ज़िक्रि अन्नल अर्द यरिसुहा इबादियस सालिहून। सुभान अल्लाह। मूं तौरात इंजील ज़बूर सभिनी ने किताबनि में लिखियो, कुरान में भी लिखा लो। अल्लाह तो फरमाए तौरात इंजील ज़बूर में भी लिखियुम, ऐं मां हिन ज़मीन वारनि जे लाइ जेके नबी मिठे मोहम्मद जा उम्मती आहिनि, इन्हनि खे जेको क़ुरान ॾिनो अथमि इन में बि लिखां थो, इन में बि ॿुधायांव थो त मूं अल्लाह जो उन्हनि ते वॾो करम आहे जेके साले आहिनि। केड़ो करम थई? रब दो फरमाए मूं ज़मीन अर्श जन्नत इन्हनि जे लाइ लिखी छॾी आहे। सुभान अल्लाह। जन्नत जा मालिक पंहिंजा सालिह बणाया अथनि, दुनिया जा वारिस पंहिंजा सालिह बणाया अथनि। हाणे जेकॾहिं इन्हनि जी संगत में वञी वेहंदो, वलीअ जीअं जीअं चवंदा वेंदा तीअं मां रब कंदो वेंदुसि। चवो सुभान अल्लाह। वलीअ सगोरा वारिस आहिनि, धरती संदन हवाले। वलीअ सगोरा वारिस आहिनि, धरती उन्हनि हवाले। ज़बूर में आ कुरान में आ लिखत उन्हनि जे नाले। ओ पढ़ी ॾिस तू यूनुस सूरत, खुदा जो खिताब आ मुल्ला जो अलाए छाते मगज़ थियो ख़राब आ। परवर पाक जे प्यारनि सां तो जंग जनिया जोटी, परवर पाक जे प्यारनि सां यार जंग जनिया जोटी। टिकण टिकाणो अल्लाह, टिकड़ टिकाणो पेट विहाणो, नियत जनी जी खोटी। ओ नथन को बुनी मग मुंह में। ॾिसंदे न वलीअनि जा जेके मुनकिर आहिनि न, असुल ते जो पोयों पासो थका पिया हूंदा। सुभान अल्लाह। जेके आशिक आहिनि महबूबन करीमनि जा फर्मा बरदार आहिनि, भली गुनाहगार हुजे बहराड़ी जो हुजे, आहे फर्मा बरदार, मुंहं मां नूर पिया करंदुसि। सुभान अल्लाह। खौफ न खतरो आहे उन्हनि खे जन्नते रब आ राज़ी। रोंदे रातियूं सजदन में जिन बिरह खटी आबाज़ी। ओ वलीयन जी महबत उल्फत समूरो सवाब आ, मुल्ला जो अलाए छाते मगज़ थियो ख़राब आ। शब्दों फरमाए वलकद कतबना फिल ज़बूरी, मूं ज़बूर में लिखियो, मूं तौरात में लिखियो, मूं इंजील में, मूं कुरान में, सभिनी सहीफ़नि किताबनि में लिखियो त हिन ज़मीन जा जन्नत जा वारिस जेकॾहिं के आहिनि, मुंहिंजा सालिह सदोरा इंसान बाना अथव। ओ वलीअ
साले इंसान जॾहिं महिल रब खे यादि कंदा आहिनि उन्हनि जी निशानी हीअ वा जो उहे हर लम्हे चङा अमल कंदा आहिनि निमाज़ नाहिनि छॾींदा ग़लति नाहिनि ॻाल्हाईंदा गारियूं नाहिनि ॾींदा कंहिंजी ऐब तलाश नाहिनि कंदा कंहिंखे ज़बान सां नाहिनि ईज़ाईंदा पंहिंजे हथ सां कंहिंखे ईज़ा नाहिनि रसाईंदा बल्कि माण्हुनि जा ख़ैर ख़्वाह हूंदा आहिनि माण्हुनि सां भलायूं कंदा आहिनि पर बुरनि सां भलायूं करण वारा हूंदा आहिनि बेटा ई घोट रहमतुल्लाह अलैह निशानी ॿुधाई आहे चङनि साण चङायूं ॿेली हर को करे चङनि साण चङायूं हर को करे पर सुहिणी उहा जो करी बुरन साण भलायूं अल्लाह उन्हनि खे इन्हनि आदतुनि जे करे हदीस कुदसी आहे रब करीम जे हबीब फरमायो मुंहिंजो अल्लाह तो फरमाए त बानो जेॾी महिल इबादत कंदो आहे नफ़िल पढ़ंदो आहे रोज़ा रखंदो आहे इबादत कंदे 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 हिकिड़ो वक़्तु अहिड़ो ईंदो आहे जो माला हुनजा हथ बणिजी वेंदा ज़ाहिर में तो मूं वांगुरु इंसान हूंदो आहे अल्लाह तो फरमाए मां हुनजा हथ बणिजी वेंदो आहे जंहिंसां खणंदो मां हुन जूं अखियूं बणिजी वेंदो आहे जंहिंसां ॾिसंदो कन बणिजी वेंदो आहे जंहिंसां ॿुधंदो आहे पेर बणिजी वेंदो आहे जंहिंसां हलंदो आहे जिस्म बाने जो हूंदो आहे हाय हाय सुणे अब्दुल कादिर जीलानी महबूबे सुभानी कंदीले नूरानी साईं जो शेर आहे साईं दा फरमान नज़र तो इला बिला दिल्लाह जम्मा जी सुभान अल्लाह नज़र तो इला बिला दिल्लाह जम्मा कखरदलतिन अला हुकुम इत्तिसाली अल्लाह जा शेर ईअं तो ॾिसां जीअं और जो दाणो तरीअ ते रखियो हुजे सरे जो दाणो तरीअ ते रखियो हुजे ज़ाहिर थींदसि या न थींदसि ॿुझो थी सघे थो साईं अंदा फरमाइनि त मूंखे अल्लाह अहिड़ो पावर ॾिनो आहे जो मां काइनात सॼीअ खे ईअं थो ॾिसां जीअं सरे जो दाणो तरीअ ते रखियल हुजे सुभान अल्लाह हज़रत हारून रशीद बादशाह जी हुकूमत ही बादशाह के माण्हूअ ते कावड़जी पियो के अल्लाह जे बानड़े ते कावड़जी पियो चई पुलिस वारनि खे त ॿधोसि वञी जेल में हणोसि उनखे हथ कड़ियूं हणी वञी जेल में फिटी कयो जेल में उछलाए आयसि कैद करे आयसि बंदि करे आयसि काल कोठड़ीअ में उछलाए आयसि ॿाहिरि आया त हे शाम जो हमरा ॿाहिरि घुमंदो बागनि जा सैर कंदो हुते बगदाद जूं घिटियूं मापींदो हुते बादशाह चयसि त तोखे कंहिं कढियो चई जंहिं कढियो जे हिते आंदो उन्हें मूंखे कढियो आहे चई तोखे हिते कंहिं आंदो चई जंहिं मूंखे जेल मां कढियो बादशाह जो त हाणे हीअं कयो वॾा शाही वॻा पारायोसि शाही सवारी ते वेहारे ऐलान कयो बगदाद वारो हिन खे बादशाह हारून रशीद बेइज़त करण पे चाहियो पर हिन खे अल्लाह बेइज़त थियण खां पाण बचायो सुभान अल्लाह सुभान अल्लाह वो अल्लाह जा वली हूंदा आहिनि रब करीम तो फरमाए इन्नल्लज़ीना आमनू व अमिलुस्सालिहात जेके ईमान आणनि था चङा अमल कनि था कानत लहुम जन्नात उन्हनि जे लाइ मां अल्लाह जन्नतुल फिरदौस ठाही आहे जन्नतूं मूं अल्लाह इन्हनि जे लाइ ठाहियूं आहिनि रब तो फरमाए वलक़द कतबना फि ज़बूर ज़बूर में बि लिखियो अथमि त दुनिया जा मालिक इहे आहिनि मुंहिंजी जन्नत जा मालिक बि इहे आहिनि अॻियां रब तो फरमाए जन्नतुल फिरदौस बि मूं इन्हनि जे हवाले कई आहे दुनिया त दुनिया पर
आखिरत बि मूं अल्लाह इन्हनि जे हवाले कई आहे। रब तो फरमाए व इन्नी लगफ़ारुन लिमन ताब व आमन व अमिल सालिहन सुम्मा इह्तदा। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। जेके सालिह अमल कन था चंगा हिन सालिह हिन, पोइ इन्हनि जे लाइ अल्लाह हिदायत वारो इन्हनि खे बणाए थो छॾे। हिदायत वारो जंहिंखे हिदायत ॾियनि अल्लाह हिदायत वारो पाण बणाए छॾे। हिदायत वारो सम्झाइण जे लाइ हिकिड़ो मिसाल थो ॾियां। सिज आहे न, सिज रोशन आहे, सिज रोशन आहे। सिज त पंहिंजी जॻह ते आहे। सिज असां खां लखें किलोमीटर परे आहे, पर बीठो पंहिंजी जॻह ते आहे। हीअं सर्च लाइट थी ॿरे, रोशनी थी थिए त सॼी दुनिया रोशन थी थिए। रब तो फरमाए जेके मुंहिंजा सालिह आहिनि, मुंहिंजा प्यारा बाना आहिनि, मां अल्लाह उन्हनि खे हिदायत वारो बणाए छॾियो आहे। भली जंहिं दुनिया जी कुंड मंझि हुजनि, जंहिं पासे ते हुजनि, उहे हिदायत वारा आहिनि। उन्हनि जी रोशनीअ मां लखनि माण्हुनि खे हिदायत मिलंदी आहे। जेॾीमहिल क़यामत जो ॾींहुं थींदो, इहे बाना क़यामत जे मैदान में ईंदा, लखनि माण्हुनि खे छॾाए जन्नत ॾे वठी वेंदा। सुभान अल्लाह। हदीस में अजीब लफ़्ज़ था अचनि, मुख़्तलिफ़ हदीसूं आहिनि। क़यामत जो मैदान थींदो, हिकिड़ो अल्लाह जो प्यारो बानो ईंदो, मैदान महशर मां हलंदे पुलसरात पियो टपंदो। पुलसरात टपंदे उन अल्लाह जे बाने, अल्लाह जे प्यारे, अल्लाह जे बरगुज़ीदा बाने जी गुज़रगाह जेका पुलसरात थींदी, त उन पुलसरात तां हलंदे हेठां रड़ थींदसि। ओ अल्लाह जा बाना, हिकिड़ो सड़ंदो पियो, पंहिंजे अमलनि जे करे जलंदो पियो, अमालनि जे करे जहन्नम जो शिकार हूंदो। पर उहो ॾिसंदो, बाहि में सड़ंदे ॾिसंदो त पुलसरात तां मुंहिंजो मुर्शिद लंघियो थो वञे, चङो सालियो सदोरो अल्लाह जो बानो, सदोरो बानो लंघियो थो वञे, मुंहिंजो मुर्शिद सुञाती। भई आहे त मुंहिंजो मुर्शिद, सॼी ज़िंदगी अल्लाह खे यादि कयो, मां त हिन जो मुरीद हुयुसि। उतां सॾु कंदसि, ओ अल्लाह जा बाना, सुभान अल्लाह, ओ अल्लाह जा प्यारा, काॾे थो वञी, कहिड़े पासे थो वञी? अॼु मां तोसां मोहबत रखण वारो सड़ा थो पियो, अॼु मुंहिंजी मदद कर। बुज़ुर्ग बीह रहंदो। तव्हांखे ख़बर आहे त तलवार खां तिखी, वार खां सनी, हिंदोरे वांगुरु लुॾे थी पई या पुलसरात, पर अल्लाह जे वलियन जो कमाल, अल्लाह जे बरगुज़ीदा बानन जो इहो कमाल जो पुलसरात ते बीही रहन त बीही रहंदा। जेके माण्हू उन तां लंघी न सघंदा, पर वली उन ते बीही रहंदा, छो जो रब उन्हनि खे ताक़त अता कई आहे। रब उन्हनि खे पावर अता कयो आहे जो पुलसरात ते बीही रहंदो। हेठां जहन्नम जी बाहि थधी थी ठरी वेंदी, हुकुम मिलंदो, जहन्नम आवाज़ ईंदो, अल्लाह जा बाना जल्दी लॻ, छो बीठो ई? तुंहिंजे ॻोढ़नि जे वाहण जे सदके अल्लाह तो ते एॾो राज़ी आहे जो तुंहिंजे करे मुंहिंजी बाहि थधी थी वई आहे। तकिड़ो तकिड़ो लंघ, छो बीठो ई? चवंदो, मौला कीअं लंघां, हे अंदरि मुंहिंजो मुरीद बीठो आहे। हदीसुनि जा मुख़्तलिफ़ लफ़्ज़ आहिनि। ओ अल्लाह जो बानो चवंदो त ओ मुंहिंजा अल्लाह, हे जेको जहन्नम में सड़े थो, इन ॿ गिरह मूं सां गॾु खाधा हुया। हे उहो माण्हू आहे जेको ॿ विखूं मूं सां गॾु हलियो हुयो। हे मुंहिंजा करीम रब, हे उहो माण्हू आहे जेको मुंहिंजी दरगाह ते आयो हो, मुंहिंजी दरगाह जो पाणी पीतो हुयई। ओ मुंहिंजा अल्लाह, हे मुंहिंजी मजलिस में आयो हुयो। ओ मुंहिंजा करीम रब, हिन खे छॾे मां कीअं जन्नत ॾे वञा? जेसी हिन खे न छॾींदे तेसी मां बि जन्नत ॾे न वेंदुसि। सुभान अल्लाह। रब फरमाईंदो, ओ बाना, जंहिंखे सुञाणी थो वञ जहन्नम में, जंहिंखे सुञाणी वठ।
जो जहन्नम में विंदो त हिकड़ो अल्लाह जो बानो हिकड़ो अल्लाह जो प्यारो वली हिय जो जहन्नम में विंदो त 70,000 माण्हुनि खे छड़ाए जन्नत में वठी जिन जे मुक़द्दर में जहन्नम लिखजी चुकी हूंदी जेके जहन्नम जो शिकार थी चुका हूंदा जहन्नम में पइजी चुका हूंदा हुकुम मिलंदो त वली हाणे तू जंहिंखे सुञाणी थो न इते बुजुर्गनि हिकिड़ो अजीब ॻाल्हि समझाई आहे पुट जहन्नम जो अज़ाब थींदो आहे त पूरे जिस्म ते थींदो जहन्नम जो अज़ाब पूरे जिस्म ते थींदो पर अल्लाह जे वलीयन जे मुरीदन जा चेहरा सलामत वली जहन्नम जो शिकार थी वञनि अमल आहिनि हर माण्हू जा पंहिंजा पंहिंजा लक्षण आहिनि उन जा लक्षण उनखे जहन्नम में फिटी कराईंदा अज़ाब में गरक थींदा पर अज़ाब थींदन पे अज़ाब हलंदन पे पर उन्हनि जे चेहरनि खे बाहि न साड़ींदी रब फरमाईंदो ओ प्यारा जहन्नम में नज़र करे ॾिस जंहिंखे बि सुञाणी थो वठी वञी वली ईंदो जहन्नम जे अंदरि ईंदो हीअं बि ॾिसंदो मुंहुं ॾिसंदो नालनि सां कोन सुञाणंदो समझो वाले न समझो बुजुर्गनि फरमायो त अल्लाह जे वलीयनि जी मजलिसुनि में वञो न त उन्हनि जे साम्हूं थी वेंदा वञो उन्हनि जे मुंहं जे मुक़ाबिल उन्हनि जे साम्हूं थी वेंदा वञो छो जो वलीयनि जी नज़र तव्हांखे दुनिया में जे सुञाणे वरितो त क़यामत में महशर में बि तव्हांखे सुञाणंदा जहन्नम में बि सुञाणंदा तव्हांखे पाण सां गॾाए जन्नत ॾे वठी वेंदा वली ईंदो हीअं ॾिसंदो मैदान महशर में ॾिसंदो त मुंहुं ॾिसी सुञाणंदो जहन्नम में वेंदो त मुंहुं ॾिसी सुञाणंदो पोइ हीअं ॾिसंदे ॾिसंदे मुरीदनि खे वठंदो वेंदो बाहुनि खां तूं बि मुंहिंजो तूं बि मुंहिंजो तूं बि मुंहिंजो हेॾां थी ईअं कतारींदो वेंदो को वली 1000 माण्हू छॾाईंदो को 5000 माण्हू छॾाईंदो को 60,000 छॾाईंदो को 70,000 माण्हू छॾाईंदो को 7 लख माण्हू जानू छॾाईंदो हिकिड़ो अल्लाह जो बानो हिकिड़नि खे छॾाईंदो उहे वरी ॿियनि जी सिफारिश कंदा सुभान अल्लाह हिकिड़नि खे छॾाईंदो उहो वरी चवंदा त मौला साईं मां त तुंहिंजो मुरीद हुउसि पर हे मुंहिंजो पुटु आहे मूंखे त वठी थो मुंहिंजो पुटु जहन्नम में पियो कीअं छॾियांसि बच्चो आहे भली चवंदो हाणे जंहिंखे तूं सुञाणींदो न अल्लाह फरमाईंदो हाणे तूं सिफारिश कर तुंहिंजी सिफारिश मुंहिंजे बाने कई आहे हाणे तूं वरी पंहिंजी सिफारिश कर वलीअ जे सदके तुंहिंजी सिफारिश बि क़बूल वरी उहो पुट खे छॾाईंदो त पुट वरी चवंदो साईं मुंहिंजो पुटु हिकिड़ो जेके छॾाईंदो छॾाइण वारो बि 70,000 ॿियनि खे छॾाए वठी वेंदो जन्नत में सुभान अल्लाह न चई सुभान अल्लाह पीर मुर्शिद वारा हणो हैदरी था नारा ओ असां पीर मुर्शिद वारा हणो हैदरी था नारा हणो हैदरी था नारा ओ भली सड़न सांद्रा सारा असां पीर मुर्शिद वारा हणो हैदरी था नारा असांजो आपिरी प्यारो ओ साईं मदीने वारो असांजो आपिरी प्यारो साईं मदीने वारो असां पीर मुर्शिद वारा अल्लाह ज़बान ॾिनी अथई त पंहिंजे मुर्शिद जो तसवुर करे पढ़ शुक्र अल्लाह जा एहसान न असां मुर्शिदनि वारा अल्लाह जा एहसान जो असांजो हथ वलीअनि जे हथ में असां पीर मुर्शिद वारा मना लियाकत चए त साईं जल्दी में तकरीर पूरी करे कुर्सी अहिड़ी ॾिनी न जो अधु सां मुंहिंजो वटकियो पियो असां पीर मुर्शिद वारा हणो हैदरी था गुसे आज़म मुंहिंजो पीर
गोसे आजम मुझो पीर जिए 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 दस्तगीर गोसल आजम मुझो पीर दस्तगीर वो चमरा गोसल आजम मुझो पीर जिए जिए दस्तगीर गोसल आजम मुझो पीर ओ असा पीर ओ असा पीर मुर्शिद वारा अग्रे वारा असा पीर मुर्शिद वारा हनो है दिरी था नारा हनो है दिरी था नारा सड़न सांडा सारा असा पीर मुर्शिद वारा हनो है दिरी था नारा हलो मातली दे हलो हलो मातली दे हलो जिते दीन जो आ किलो हलो मातली दे हलो हलो मातली दे हलो ओ जिथे दीन जो आ किलो असा पीर मुर्शिद वारा हणो है दिरी था नारा इहा आस आदिल बरसाई राजी मुझो अल्लाह इया आस आदिल बरसाई रहे राजी मुझो अल्लाह असा पीर मुर्शिद वारा अल्लाह वलियुल्लज़ीना आमनू युखरिजुहुम मिनज़्ज़ुलुमाति इलन्नूर दोस्त थींदा आहिनि रब उन्हनि खे ऊंदाहियुनि मां कढी नूर ॾे पहुचाए छॾींदो आहे उन्हनि जे चेहरनि में नूर आणींदो आहे उन्हनि जे अखियुनि में नूर उन्हनि जे जिस्मनि में नूर उन्हनि जे कपड़नि में बि रब नूर दाख़िल कंदो असांजो मुर्शिद सुल्तान सरहंद हजरत इमाम रब्बानी मुजद्दिद मुनव्वर अल्फसानी साईं जे ज़माने में कहत पयो हिकड़ी बीमारी आई एड़ी बीमारी जो पूरे सरहंद जे हर घर में मानू बीमार थी बीमार भी एड़ा जो हर घर में ब जनाजा रोज पे निकल बीमारी एड़ी जो मानू पे फत कन जे मतलब मानू ते घणी तकलीफ इंदी है ना तो अल्लाह वारन ने भजन है अग में चंदा छा जा अल्लाह वारा छा जा तेरी आंगरियों खणदा है जेडी मतलब दिसंदा है ने तो हाणे गाल गाटे खां चढ़ी पो भजन हूं अल्लाह वारा याद नहीं दा अल्लाह वारे ने पंध कंदा वञो अल्लाह वारे ने पंध कंदा वञो ये पंध अचाया ना है ना ये पंध सजाया थींदव विख विख तव्हांजी सजाई थींदी दुख में तो हर को याद कंदो आ पर यार उहे न जेके सुखन में भी याद कंदो तव्हां किरयारनि जी मुंहिंजे मुर्शिद सां हूअं ई मोहब्बत हे फ़कीर वेठो आहे अलाह वारायो साईं न जॾहिं बि असां गॾु थींदा आहियूं त अलाह वाराए जी ॻाल्हि कंदा आहियूं त हज़रत महबूब इलाही साईं न इस्पताल में हूंदा अलाह वाराए जूं मोहबतूं ॿुधायूं तव्हां हूअं ई मोहबत वारा अलाह कंदो अञा वधीक मोहबत वारा अलाह अञा वधीक ख़ुशि कंदव सुभान अल्लाह ॻाल्हि कहिड़ी पे कयमि सरहंद में वबा जी बीमारी आई जो हर तरफ रुगो जनाजा पे कचा हजरत इमाम रब्बानी ने ड्रोड़ी आया में साईं हाने तू अल्लाह वारो कर का मदद कर साईं ने फरमाया ये मुंहिंजी जुती खणो वञी सरहंद जे तलाव में उछलायो माण्हुनि खे ऐलान कयो जेको इन तलाव जो पानी पीअंदो अल्लाह उनखे शिफ़ा अता कंदो हीअं माण्हू फत कनि पिया तलाव जो पाणी खणी उनजे वात में पियो पए त उथी वेही पिया हाय हाय मथां को एतिराज़ करे तव्हांखे क़ुर मां दलील ॾियां मथां तव्हां को चवे त साईं इहा त हथ ठोकी ॻाल्हियूं था कयो पिया पर ॻाल्हि अहिड़ी कयां जो असुल मोहर लॻी वञे कुरान मजीद में हजरत सैयदना यूसुफ अलैहिस्सलाम वटि जेॾीमहिल भाइर आया हुया त भाइरनि चयो त भाइरनि खां पुछा कईं बाबे जी ॾियो ख़बर सूरत यूसुफ खोले पढ़जाए भाइरनि खां पुछी त अदा ये मुंहिंजे बाबे याकूब जी त ॾियो ख़बर भाइरनि चयसि त अदा तुंहिंजी मोहबत में रोई रोई बाबे जूं अखियूं अछूं थी वियूं आहिनि
ॾाढो रुनो आहे तुंहिंजी मोहब्बत में तुंहिंजे रोअण जे मोहब्बत में रोअण जे करे अखियूं सफ़ेद थी वियूं अथसि हाणे ॾिसण खां वेहिजी वियो आहे तुंहिंजो बाबो तुंहिंजी मोहब्बत में अछूं अछूं करे वेठो आहे जेॾी महिल इहा ॻाल्हि ख़बर पयसि छा कई चयईं त हे मुंहिंजी इज़हबू बि कमीस खणी ॾिनई हे मुंहिंजी कमीस खणी वञो मां राति थींदी आहे इहा कमीस पाए इबादत कंदो मुंहिंजा लुड़क लड़ंदा आहिनि इन कमीस ते किरंदा मुंहिंजा गोड़ा किरंदा आहिनि मां इबादत कंदो आहियां अलाह खे यादि कंदो आहियां हे कपिड़ा पाए आजिज़ी इंकिसारी सां वेही रब जी इबादत कंदो आहियां हाणे हीअ मुंहिंजी कमीस खणी वञो मुंहिंजे बाबे जे अखियुनि सां वञी लाहियो बादशाह हुयो मिस्र जो बादशाह हो को डॉक्टर मोकिलियां को तबीब मोकिलियां को दवा दारू मोकिलियां कुझु न पंहिंजी खमीस मोकिलियो कमीस आई अचे याकूब जे अखियुनि से लाथन क़ुरान तो फरमाए फरतद बसीरा अखियुनि जी अछाण ख़त्म थी वियूं अखियूं नूर वारी बणिजी वियूं हाय कपड़ा जेके सालेहन जी संगत में कपड़ा लगी विया सालेहन जे कदमनि में जुती लगी वई इहा जुती बि शान वारी इहे कपड़ा मान वारा उहा जगह जिथे वली रहनि था उहा जगह बि शान वारी हज़रत सैयदना ज़करिया अलैहिस्सलातु वस्सलाम आयो अम्मा मरियम वटि त उन जी मरियम साइण वटि जेॾी महिल ईंदो त अणमुदाइता खाधा ॾिसंदो उते अचे दुआ घुरे मौला ॾाढी अच्छी थी वई आहे करीम रब घरवारी बि कुराड़ी थी वई आहे औलाद कोन्हे मौला को साले सदोरो बचड़ो था रब फरमाए त हाणे तो मुंहिंजे बानड़ीअ जी बारगाह में दुआ घुरी आहे मां रब हिन महिल जो हिन महिल दुआ थो वठां या ज़करिया इन्ना नुबश्शिरुका बिग़ुलामिन इस्मुहु यहया ओ ज़करिया मुबारक थई पुट थींदो दुआ किथे घुरई वलीअ जे आस्थाने ते किथे वलीअ जे तॾे ते वलीअ जे दरवाज़े ते पाण नबी हो नबियनि जूं दुआऊं हूअं ई ॻाए पियूं आहिनि पर रब खे ख़बर हुई कुझु पिटिया ईंदा अंदर जा मेराब थींदा चवंदा वलीअनि वटि छा आहे छो था पंध कयो पुट वलीअनि वटि उहो कुझु आहे जेको तो वटि कोन्हे वली उहो कुझु अता कनि था जेको तोखे सम्झ में नथो अची सघे सम्झो या न सम्झो वलीअनि जे आस्थाननि ते नबीअ दुआ घुरी तुंहिंजे लाइ मुंहिंजे लाइ सुन्नत थी त पोइ वलीअनि जे तॾनि ते वेंदा वञो दरनि ते वेंदा वञो उन्हनि जे आस्थाननि ते वञी दुआ घुरंदा वञो अणथियणा कम बि रब करे ॾेखारींदो सम्झव रब तो फरमाए त इहे मुंहिंजा बाना मुंहिंजा प्यारा इहे अथव ला ख़ौफ़ुन अलैहिम वला हुम यहज़नून मुंहिंजे वलीअनि जी निशानी इहा अथव उनखे का शइ जी ॻणती कोन वलीअनि जी निशानी सालेहनि जी निशानी इहा आहे जो उन्हनि खे न ग़म हूंदो न डपु हूंदो न बचनि जी ॻणती न रिज़्क़ जी ॻणती हाय हाय हज़रत पीरान पीर मुर्शिद महबूब सुभानी साईं दा फरमाए न त मूं अब्दुल कादिर खे पंहिंजे रब ते एॾो भरवसो आहे जो सॼी दुनिया जा मर्द मुंहिंजा पुट थियनि छा सॼी दुनिया जा मर्द मूं अब्दुल कादिर जा पुट थियनि सॼी दुनिया जूं मायूं मूं अब्दुल कादिर जूं नियाणियूं थी वञनि ऐं कणक जो हिकिड़ो दाणो बि रुपए 5 रुपए में मिले मुल्ह ते मिले दाणो हिकिड़ो कणक जो मुल्ह ते मिले मूं अब्दुल कादिर खे तिर जेतिरी ॻणती कोन थींदी त हिनखे खाराईंदुसि किथे सम्झो या न सम्झो अल्लाह अकबर कबीरा अल्लाह जे वलीअनि अल्लाह जे बरगुज़ीदा बाननि जिन रब रिझायो जेरा आहिनि तॾहिं बि रब जा प्यारा पर जे मरी कब्रुनि में था पवनि हितां तव्हां ॾिसंदा हूंदव हितां सेवण रोड आहे रोज़ गाॾियूं भरियूं थी वञनि हिकिड़े जवान कमायो आहे अॼु राति जो हुनजे दर ते पहुचनि था कलंदर साईं जी दरगाह ते त सभई विया हूंदव न जेॾी महिल हुनजे दर ते वञो तव्हां ॾिसो को फुलनि जो रेड़ो लॻाई वेठो आहे को मिठाइयूं को मेसूं को पेड़ा को होटल खोलियूं वेठो आहे हिकिड़े जवान कमायो राज हुनजे सदके पलजंदा पिया खाइनि था
उन्हनि जा घर ई ने सुणे कलंदर जे सदके था हलनि कई माण्हू आहिनि पूरो भिट शहर आबाद थियो पियो आहे उहो साईं समझो या न समझो हिकिड़े जवान रब रिझायो उन खे त अॾे छॾियो पर जेके उन सां गॾिजी विया गॾिजी विया से अॾिजी विया वकूनू मअस्सादिकीन चङनि जी संगत में वेहो त तव्हांखे रब चङो बणाए छॾे तूं निमाज़ नथो पढ़ी सघीं साईं कीअं निमाज़ पढ़ां दिलि नथी चवे साईं हे उज़ुर हो उज़ुर सब बहाना तलाश कनि दिलि तुंहिंजी नथी महे पर जे अल्लाह जे वलियनि जी संगत में वेहंदे न वलियनि जी सोबत यारी फिराए सिराए अहिड़ो कंदई जो वञी मस्जिद में छॾी मुंहिंजे मुर्शिदनि जा मुर्शिद हज़रत पीर मिठा रहमतुल्लाह अलैह जा मुरीद मूं ॾिठा आहिनि हज़रत महबूब इलाही जा मूं मुरीद ॾिठा आहिनि मूं सुहिणे दिलबर साईं जा मुरीद अहिड़ा मुरीद आहिनि जिन खां निमाज़ त ठहियो पर तहजुद निमाज़ बि क़ज़ा नथी छाजे लाइ जो हुननि अल्लाह जे वलियनि जी संगत में रहे जे तूं बि चङो थियणु चाहींदो त वलियनि ते छा थो चवीं वलियनि सां मोहबत रखंदे ओ वरी बि गुज़िरियल 3-4 ॾींहं अॻ में बि दावत ॾिनी मां वरी अॼु बि दावत हलो मातली ॾे हलो हलो मातली ॾे हलो जिते दीन जो आ किलो हलो हिदायत आबाद कोटड़ी दे हलो ओ जिथे दीन जो आ किलो असां पीर मुर्शिद वारा हणम हैदरी थाना मुझे साईं जी अल्लाह जे वलियनि ने पंध कयो इंशाअल्लाह ये पंध अजाया न सजाया अल्लाह जे वलियनि सां मोहब्बत रखो अल्लाह जे प्यारनि सां चाहत निस्बत रखो ऐं उन्हनि जे हथ में हथ मिलाए उन्हनि जा थी वञो इंशाअल्लाह ॿई जहान तव्हांजा मोचारा थी पुट असां में हिन दौर में असां अहिड़ा माण्हू आहियूं कोन जो सॼो ॾींहुं मुस्लो विछाए वेठा हिन महिल असां बायज़ीद बुस्तामी जहिड़ा कोन था थी सघूं हिन महिल असां जुनैद बगदादी जहिड़ा कामिल कोन था थी सघूं हिन दौर में असां शिबली नोमानी जहिड़ा नथा थी सघूं कम अज़ कम उन्हनि सां संगत त रखे सघूं था भला घणो कुझु कोन था करे सघूं कुझु त करे सघूं था इहो त असांजे वस में आहे पोइ क़यामत में मूं तव्हांखे हदीस ॿुधाई न वलीअ चेहरा सुञाणे गॾु वठी ईंदो अदा जे क़यामत मोचारी थिए त इन खां वधीक छा खपे पोइ अल्लाह जे वलियनि ते पंध कयो इंशा अल्लाह ताला जे इहे पंध कंदे त अल्लाह तुंहिंजी वाग मदीने वारे छॾींदो अल्लाह कंदो त नेक निमाज़ी साले सदोरो बि थी वेंदे ऐं इंशा अल्लाह ताला हींअर मग़रिब निमाज़ ते ॿिए हंधि नालो मूंखे बि पवंदो आहे वरी उते हली दस्तगीर जो शान सोले नमूने ॿुधाईंदो सावा फ़िलहाल हींअर छा चवंदा आहिनि खंड खाराइबी आहे न मिठो वात कयो तकरी डोते हली अलाह ख़ुशि कंदा अलाह वधाईंदव दुआ घुरऊं अल्लाह ताला असांखे मदीने वारे साईं जो इश्क नसीब फरमाए सालिहनि जी संगत नसीब या इलाही व मौलाई असांजे हाल जे मथां रहमत करम फरमा असांजा गुनाह ख़ताऊं बेटे माफ़ फरमा ए मुंहिंजा मौला मदीने वारे साईं जे सदके तूं असांजे हाल जे मथां लुत्फ़ इनायत फरमा ए मुंहिंजा करीम रब जेके कर्ज़ वारा आहिनि उन्हनि जा कर्ज़ लाइ जेके बीमार आहिनि उन्हनि खे शिफ़ा अता फरमा जंहिंजे मथां जा ॿार आहिनि उन्हनि जा ए मुंहिंजा करीम रब मदीने वारे साईं जे सदके जेके बेरोज़गार आहिनि उन्हनि खे हलाल रोज़गार रोज़गार वारनि जे रोज़गार में बरकत अता फरमा मुंहिंजा करीम रब असां घुरियो पंहिंजे हाल जे मुताबिक़ तूं अता फरमा पंहिंजे शान जे अल्लाह दा केर भी मिलण जी कोशिश न करे ते वे टोलियूं ठाए नगर दावत अचे